कहिड़ी कहिड़ी अर्थी में मां ॾिठो आहे 7 डंडा लॻंदा आहिनि, कंहिंमें 8 डंडा लॻंदा आहिनि, कुझु सम्झ में न ईंदी आहे इहा ॻाल्हि। इन जे बारे में कुझु ॿुधायो असांखे। जहिड़े नमूने तव्हां अॻु में सुवालु कयो त अच्छा ऐं मेरा छा थींदा आहिनि, त अच्छा ऐं मेरा जेके मां तव्हांखे ॿुधायो उन सां ई संबंधित इहो सुवालु आहे त जेकॾहिं मेरनि ॾींहंनि में मृत्यु थी वई हूंदी आहे त असां अयुग्म संख्या में अर्थात विषम संख्या में उहे ॾाका लॻाईंदा आहियूं 7। जेकॾहिं मेरनि ॾींहंनि में मृत्यु न थी आहे, अच्छा ॾींहं आहिनि, त युग्म अर्थात सम संख्या में 8 ॾाका लॻाईंदा आहियूं। इहो इंगित कंदो आहे कि हे व्यक्ति असांखे, हे डंडा असांखे, हे पावा असांखे यादि कराइनि था त हिन जी मृत्यु मेरनि ॾींहंनि में थियल आहे ऐं हिन शरीर जी मृत्यु थियल आहे अछनि ॾींहंनि में। महाराज स्वामी, वार छो ॾिया वेंदा आहिनि? वारनि ॼणनि जी रस्म इन करे आहे त गरुड़ पुराण में आदेश थियल आहे भॻवान जो त धर्मानुसार जेके पुट आहिनि, नंढा आहिनि, उन मृतक खां उहे पंहिंजो सम्मान व्यक्त कनि। हिन शरीर में सभिनी खां मथे वारनि जो स्थान आहे, श्रंगार जो रूप बि आहिनि ऐं असां इहे वार पंहिंजे वॾे जे लाइ सम्मान में ॾींदा आहियूं त असां तव्हांखे सम्मान बख़्शिश कयूं था, सम्मान भेंट कयूं था, त असांखे शौक़ु आहे ऐं असां हे वार तव्हांखे ॾियूं था। गरुड़ पुराण में उल्लेख थो अचे त जेकॾहिं कोई पुट वार नथो ॾिए पंहिंजे मथे जा वार, त उनखे पुत्र करे नथो चइजे ऐं उहो पंहिंजे पितृ ऋण खां मुक्त बि नथो थिए। इहो असांजो वॾनि जे जो भार आहे असांजे मथां, उन भार खां कुझु हे मनुष्य हल्को थिए थो जॾहिं पंहिंजे मृतक माता पिता या वॾे कंहिं बि मृतक खे सम्मान में पंहिंजा वार ॾिए थो पियो। वार ॾियण सां असांखे पुण्य जी प्राप्ति थिए थी ऐं उन्हनि जो आशीर्वाद मिले थो। मृतक शरीर खे सनान वक़्तु मेट छो लॻायो वेंबो आहे ऐं उन खां पोइ तुलसी माला पाराई वेंदी आहे, इन बारे में बि असां कुझु ॼाण मिली वञे। मृतक शरीर जी शुद्धता जे लाइ मेट जे द्वारा सनानु कराइबो आहे, इहा ॻाल्हि सत्य आहे। मेट ई छो प्रयोग में आणिबो आहे त मेट हिकु औषधि आहे। इहा मुल्तान जी मिट्टी बि चइबो आहे हिनखे, इहा पवित्र कंदी आहे ऐं सौंदर्य प्रसाधन में अॼु बि प्रयोग बि कई वेंदी आहे त पवित्र थींदी आहे। जीअं हे मृतक शरीर में इन खे लॻायूं असां, इहो पवित्र थी वञे ऐं पवित्र शरीर खे वरी जल सां सनानु कराए पवित्र करे असां कपिड़ा जेको कफ़न करे असां चवंदा आहियूं उहो ठाहींदा आहियूं, उनखे उहे शुद्ध वस्त्र पाराईंदा आहियूं नवां। ऐं तुलसीअ जी माला जे बारे में भाव पुछनि था त उनजो उत्तर आहे त गरुड़ पुराण में श्री विष्णु भॻवान जे द्वारा इहो असांखे आशीर्वाद जे रूप में चयो वियो त तुलसी जे माला सां जेके देह त्यागनि था उहे मुक्तिअ खे प्राप्त कनि था, स्वर्गलोक में उन्हनि जो निवास थिए थो, सो उनखे यम जी पीड़ा नथी थिए। इन लाइ उन आदेश जो अनुसरण कंदे असां उन मृतक शरीर खे तुलसीअ जी माला पाईंदा आहियूं, जीअं हे मृतक शरीर जी आत्मा खे शांति प्राप्त थिए, स्वर्ग में निवास थिए, भॻवान जी शरण में वञे। महाराज स्वामी, पिञी जो छा मतिलबु थींदो आहे? ऐं मां ॾिठो कि उन थाली मां थोरो सामग्री कढी करे हिकु पोटली में ॿधी करे उन जॻह ते ॿधी सघिबो आहे, इन छा वजह आहे? पिनीअ जी माना छा आहे इहो सम्झिजे। पिनी मतिलबु थींदो आहे पिंड, पिंड अर्थात शरीर। जीअं असां चवंदा आहियूं जीव पिंड सभु तेरा, जीव माने आत्मा, पिंड माने शरीर, उनखे सिंधीअ में चइबो आहे पिंड खे पिनी। त हिन मनुष्य जो शरीर नासवान आहे, नास थी वियो, ख़तमु थी वियो, उन खे वरी आत्मा खे, उन जी आत्मा खे वरी कंहिं बि शरीर जी प्राप्ति थिए या मुक्ति मिले, इन भावना सां जव ऐं तिर ऐं माखी खणी करे असां पिनी पीहाईंदा आहियूं। उहो पिनी पीहाए करे असां कांधियुनि जे द्वारा पिनी ॾियारींदा आहियूं। अर्थात इहो बि मां तव्हांखे ॼाण ॾेई वञा त
तिर ऐं जव भॻवानु विष्णुअ जे पघर मां पैदा थियल आहिनि। जॾहिं समुद्र मंथन थियो हुयो तॾहिं देवताउनि ऐं दैत्यनि मिली करे समुद्र जो मंथन कयो हो, 14 रत्न निकिता हुआ, विष्णु भॻवान बि हुया उन में। विष्णु भॻवान खे जेको उन में परिश्रम लॻो, जंहिंजे करे उनखे पघर आयो, उन पसीने जो अंश जाते जाते किरियो, उन पघर मां तिर ऐं जव पैदा थिया। इन लाइ भॻवानु विष्णुअ जा उहे अंश करे मञिया वेंदा आहिनि। उहे खणी करे असां पिनी ॾींदा आहियूं ऐं इहो चवंदा आहियूं पिनी यम द्वारे प्राणी स्वर्ग द्वारे। परंपरा आहे ऐं आदेश बि आहे गरुड़ पुराण में त 5 पिनियूं असां ॾींदा आहियूं। इहे 5 पिनियूं ॾेई करे असां हिन शरीर जी जो अग्नि संस्कार कंदा आहियूं। पहिरीं पिनी उते ई ॾियारबी आहे, ॿी पिनी द्वार ते द्वेष में ॾियारबी आहे, टीं रस्ते में उते हिकिड़े थले ते ॾियारबी आहे, चौथीं ऐं 5हीं चिता ते सुम्हारण खां पोइ ॾियारबी आहे। इन्हनि जा अलॻि अलॻि नाला बि ॿुधाया विया आहिनि। काथे काथे ॾिसण में इहो बि ईंदो आहे त रुॻो 3 पिनियूं ॾेई करे अग्नि संस्कार कयो वेंदो आहे। जेको तव्हां कपिड़े में पुछो त उहो छो जव ऐं तिर ॿधबा आहिनि, त जंहिं ॾींहुं सर थिए थो उन सर जी पिनीअ जो कुझु हिसो असां टंगे करे इन लाइ रखंदा आहियूं छो त उहो साक्षी आहे हिन कर्मकांड जो। उहो अंश असां रखंदा आहियूं। उहो ब्राह्मण देवता 12 ॾींहं उन खे ॿिया कुझु सामग्रियूं मिलाए, हवन सामग्री वग़ैरह जव तिर ॿिया बि मिलाए करे उहो हवन जे रूप में, हवन सामग्री जे रूप में उपयोग में आणी वेंदी आहे, छो त उहो अंश सर वारो हुयो। अॼु 12 आहे, 12 जे ॾींहुं शुद्धि थींदी आहे, इन लाइ उहा प्रयुक्त थींदी आहे 12 में। इहो ई तथ्य आहे, इहो ई इन सुवाल जो जवाबु आहे त इहा इन लाइ ई ॿधी करे टंगबी आहे। गुड़ ऐं फल सां चरण वंदना थींदी आहे, इन बारे में कुझु ॿुधायो असांखे। प्यारा भाउ, गुड़ जेको आहे उहो पीलो रंग आहे, अर्थात पीतांबर स्वरूप आहे, भॻवानु विष्णु जो रंग। ऐं केलो भॻवानु विष्णु खे प्रिय आहे, छो त विष्णु भॻवानु मुक्तीअ जा दाता आहिनि। इन लाइ इहे 2 शयूं खे वॾे खां नंढो प्रसाद जे रूप में उनखे भेंट कंदो आहे ऐं आशीष करे मथो टेकींदो आहे, साईं मुंहिंजी का भुल चुक थी हुजे सा मूंखे क्षमा कजो, मां तव्हांखे मथो टेके तव्हां खां आशीष घुरां थो। कांधे जे कमर में अंगोछो ॿधियो वेंबो आहे ऐं गुलाल मथे ते लॻायो वेंबो आहे, इन बारे में पतो पइजी वञे। कांधियुनि खे कमर में अंगोछो इन लाइ ॿधिबो आहे त इहो प्रतीक आहे कि जेके 4 कांधी आहिनि उहे मृतक खां नंढा आहिनि, जेके उन मृतक जो पूरो क्रियाक्रम कंदा, अर्थात इनखे सिंधीअ में संदरो बि चइबो आहे। उहो ॿधंदा आहिनि जहिड़े नमूने इहो ख़बर पए कि हे कांधी तयार आहिनि पूरी तरह सां कमर कसे करे हिन मृतक शरीर जी मुक्तीअ जे लाइ। इहे 12 ताईं पूरो कर्म कंदा, इन लाइ इहे तयार आहिनि पंहिंजी कमर कसे करे हिन मुक्तीअ जे लाइ, हिन जी कल्याण जे लाइ ऐं साण साण परमात्मा जे चरण में इहा वेनती कराइण जे लाइ, पूरो कर्मकांड करण जे लाइ पूरी तरह सां इहे तयारु आहिनि। इहो प्रतीक आहे, भाव आहे इन कमर में चैन कांधियुनि खे अंगोछो ॿधण जो। जेसि ताईं गुलाल लॻाइण जी क्रिया आहे, उहा उन जो रहस्य इहो आहे त जॾहिं मृतक, जेसि ताईं मृतक शरीर घर में पियो हूंदो आहे तेसि ताईं चुल्हि में बाहि न ॿरंदी आहे, न ई कोई भोजन पदार्थ उते ठहंदो आहे, छो त जेसि ताईं शुद्धि नथी थिए, घर मां मृतक शरीर वञे नथो, तेसि ताईं जेको आहे असां घर में चुल्हि न ॿारींदा आहियूं। पाड़े ओड़े वारा चांहि पाणी ॿियो जो कुझु बि भोजन खणी ईंदा आहिनि, पैंच उन्हनि कांधियुनि खे उहो लॻाईंदा आहिनि कि हाणे हिन शरीर खे तयारु आहे, खणी वञूं था, असांजे वञण खां पोइ धुलाई वुलाई करे भोजन तयारु करण जी आज्ञा अथव, तव्हांखे अॼु असां इहा आज्ञा ॾियूं था चइनी कांधियुनि खे कि तव्हां हाणे चुल्हि ॿारे सघंदा हो। कुझु विद्वाननि जो मत ॿियो बि आहे त गुलाल लॻाइण सां असां पहचान करे वठंदा आहियूं, वार त घणेई ॼणा ॾींदा आहिनि,
5 ॼणा बि ॾेई सघंदा आहिनि, 8 ॼणा बि ॾेई सघंदा आहिनि, वॾो परिवार आहे त 20-20 ॼणा 15-15 ॼणा बि ॾेई सघंदा आहिनि। पर वास्तव में जन कर्मकांड कयो आहे, जेके कांधी आहिनि उन्हनि खे सुञाणिजे कीअं, इन लाइ उन्हनि 4 ॼणनि जे मथे ते गुलाल छिटिबो आहे त इहे ई हिन मृतक शरीर जो ई कल्याण करण लाइ कर्मकांड अर्थात सॼी क्रिया करनि था। अर्थी खे 3 चौखट पार न कराइबा व्यवहार, इन छा वजह आहे? अर्थीअ खे 3 चौखट इन लाइ पार न कराइबा आहिनि छो त मान्यता आहे त हिन सृष्टिअ में 3 लोक मञिया विया आहिनि। हिकिड़ो पृथ्वी लोक, हिकिड़ो आकाश लोक, हिकिड़ो पाताल लोक। छो त आत्मा अजर ऐं अमर आहे, किथे न किथे निवास कंदी, त 3 लोकनि जे स्वरूप में असां जेकॾहिं 3 चौखटियूं लंघाए वेंदासीं त आख़िर उहो किथे रहंदी आत्मा। त इहो मञियो वियो त 2 ई चौखटियूं हुजनि, अर्थात 2 लोकनि मां असां उनखे भले लंघाए वञूं, हिकिड़ो लोक बाक़ी रखूं जिते उहा आत्मा वञी करे निवास करे। इन ई भाव सां 3 दर या 3 जेके चौखटियूं आहिनि असां उहो पार न कराईंदा आहियूं उन मृतक शरीर खे। शमशान घाट ते उते थले ते रखी करे फावड़े द्वारा लीक पवाई वेंदी आहे, छा फावड़े सां ई ज़रूरी आहे? ऐं ॿी ॻाल्हि, उते वरी उन दिले खां 3 दफ़ा पाणी किरायो वेंबो आहे, वरी दिलो भुञी सघिबो आहे, इन जे बारे में असांखे चङी तरह जानकारी ॾियो। शमशान घाट में पहुचण खां पोइ हिकिड़ो थलो ठहियलु हूंदो आहे बराबरि, उन थले ते उन अर्थीअ खे रखिबो आहे ऐं कोडर सां फावड़े अर्थात फावड़े या कंहिं बि लोह जी शइ सां जेको वॾो कांधी हूंदो आहे उहो उन मृतक शरीर जे चारो पासे हिकिड़ी लीक कढंदो आहे। तव्हां पुछो फावड़ो ई छो, कोडर ई छो? त उन जो उत्तर इहो आहे त लोह दान करण सां या लोह उपयोग आणण सां यम राज ऐं यम जा देवता प्रसन्न थींदा आहिनि। गरुड़ पुराण में अचे थो त उहो यंत्र खणी करे असां लोह जे द्वारा ठहियल उन कोडर सां उन वॾे कांधे खां लीक पाराईंदा आहियूं। उन जो सार इहो आहे त हिन लीक जे अंदरि हाणे असां न ईंदासीं, तव्हांजी यात्रा अकेली आहे, हिन खां पोइ हिन में असां प्रवेश न कंदासीं। किथे किथे ॾिसण में ईंदो आहे त इन ॻाल्हि जो ख़्यालु न रखंदा आहिनि, उहे थोरो परे कढंदा आहिनि ऐं उन में प्रवेश बि करे वेंदा आहिनि, शायदि उन्हनि खे ॼाण न आहे। बिल्कुलु उन अर्थीअ सां लॻोलॻु नंढड़ी थोरी सी दूरी करे करे असांखे उहा लीक कढणु घुरिजे, जीअं कोई बि व्यक्ति उन जे अंदरि न वञे। अंदरि न वञे उहो भाव इहो त अॼु खां हिन लीक जे अंदरि असां न प्रवेश कंदासीं, हाणे हितां खां तव्हांजी यात्रा अकेले ई आहे, तव्हां हितां अकेले ई पंहिंजी यात्रा पूरी कयो। जेको दिलो आहे उन दिले खे भराए करे वॾे कांधीअ जे द्वारा 3 दफ़ा उन जी परिक्रमा कराइबी आहे। धर्मशास्त्रनि में वर्णन कयल आहे त हिन जीव खे, हिन शरीर खे घड़े जे समान मञियो वियो आहे, अर्थात हिन शरीर में रूपी घट में अर्थात दिले में आत्मा रूपी जल आहे। होरिया होरिया करे उहो जल धीरे धीरे उमिरि गुज़रंदी थी वञे, हिकु हिकु बूंद पूरी थी थींदी वञे, असांजी रहण जी उमिरि हिन संसार में घटि थी थींदी वञे। इहो प्रतीकात्मक हिकिड़ो संदेश आहे असां सभिनी जे लाइ त हे जल रूपी आत्मा रूपी जल हिन घड़े में भरियलु हो, उहो हिकु चक्कर में वरी ॿिए चक्कर में वरी 3 परिक्रमा में पूरी तरह सां ख़ाली थी वियो। प्रतीक संदेश इहो त हे जीवन जेकॾहिं पूरो असां जियूं त 3 भाङनि में असांजो जीवन इहो हलंदो आहे। पहिरियों बचपन, ॿियो जवानी, टियों ॿुढापो। इन्हनि 3 भाङनि में असांजो हे शरीर यात्रा पूरी कंदो आहे ऐं जॾहिं आत्मा रूपी जल पूरो थी वेंदो आहे, समय समाप्त थी वेंदो आहे त उहा आत्मा निकिरी वेंदी आहे, घड़ो ख़ाली रहिजी वेंदो आहे। अर्थात जीअं हे शरीर अॼु बेजान पियो आहे, पोइ असां उन शरीर खे भञंदा आहियूं
अर्थात नष्ट कंदा आहियूं, उन जी दुर्गति न थियणु ॾींदा आहियूं, जीअं उहो सदगति खे प्राप्त करे उन में दुर्गंध न अचे, ओहिड़े नमूने उन घड़े खे बि असां तोड़ींदा आहियूं त जीअं संदेश वञे त हे जीवन जेको आहे नासवंत आहे, क्षणिक आहे ऐं नष्ट थियण वारो आहे। उन दिले खे असां भञंदा आहियूं। साण आयल असां सां गॾु जेके पंहिंच आहिनि, मित्र आहिनि, भाउर आहिनि, मिट माइट आहिनि, उहे बि खणी करे ठिकरी तोड़ींदा आहिनि। उन जो मतिलबु इहो आहे, भाव इहो आहे त तव्हां सां अॼु असां बि पंहिंजो संबंध टोड़ियूं था। जेको असां तव्हांखे कुझु अगरि तव्हांजी अवमानना कई हुजे या कुझु घटि वधि ॻाल्हायो हुजे, ॾे वठि कुझु कई हुजे त असां तव्हांखे बख़्शूं था, तव्हां असांखे बख़्शिश कयो। अॼु खां वठी असां बि हिन सांसारिक संबंध तव्हां सां टोड़ियोसीं। इहो करे पोइ वरी कांधी खणी करे हलंदा आहिनि शमशान घाट में चिता जे पासे, उते हली करे चिता सजाइबी आहे। इहो भाव आहे इन क्रिया जो। इन संबंध में मां थोरी ॼाण इहा बि ॾियां त अॼुकल्ह ॾिठो वञे थो त दैवी आपदा सां ओचितो अचानक नंढी उमिरि में बि हिन मनुष्य जी मृत्यु थी सघंदी आहे। इन खे अकाल मृत्यु चइबो आहे। इहो ईश्वर जे हथ में आहे। कॾहिं ॾिसिजे थो त नंढी आयु में ई हे जीव मृत्यु खे प्राप्त थिए थो। कॾहिं त इहो बि ॾिसूं था 9 महीना पेट में रहियो ऐं ॿाहिरि आयो, 24 कलाक जीअरो रहियो ॿारु, तंहिंखां पोइ न रहियो। इहा ईश्वर जी ई कुदरत आहे। उन खे ई ख़बर आहे त छाजे करे ईअं थिए थो। इहो परमात्मा जे वस जी ॻाल्हि आहे। ईअं बि थींदो आहे। सो असां ॾिसूं था इहा ॻाल्हि हुन खां बिल्कुलु अलॻि आहे जेका मां तव्हांखे ॿुधाई त जेकॾहिं सॼो जीवन हे व्यक्ति जीवन जिए थो त 3 भाङनि में जिए थो। पहिरियों बचपन, ॿियो जवानी ऐं टियों ॿुढापो। उहो ई प्रतीक संदेश आहे दिले जे बारे में भञण जो ऐं परिक्रमा करण जो। इन में हिकु नओं सुवाल जागजी वियो। अकाल मृत्यु त कॾहिं बि थी सघे, ॿारनि जी बि, जवानी में बि। हेसि ताईं त ठीकु आहे, पर जंहिं महिल ॿारनि जी मृत्यु थींदी आहे तंहिं महिल काफ़ी सुवाल उथंदा आहिनि कि भाई हिन जो संस्कार कीअं करणु घुरिजे। त इन जे बारे में असांखे चङी तरह ॿुधायो। नंढी आयु में मृत्यु थींदी आहे, कॾहिं बि थी सघंदी आहे। त गरुड़ पुराण में उल्लेख अचे थो त जेकॾहिं 27 महीननि जी आयु ताईं कंहिं ॿार जी मृत्यु थी वञे त उन में आदेश आयल आहे त उन मृतक ॿार खे धरतीअ में पूरणु घुरिजे। जेकॾहिं 27 महीननि खां वॾो हुजे त उन जो अग्नि संस्कार कजे। इते इहो बि सुवालु ईंदो आहे त छा पाणीअ में या जल में या नदीअ में उन मृतक शरीर खे तारे अचिजे, पर न। इहो ज़रूरु ॿुधायो वियो गरुड़ पुराण में त जेकॾहिं कंहिंजी मृत्यु गंगा जे तट जे आसपास या अहिड़े गांव में जिते गंगा बिल्कुलु वहंदी आहे, वेझो आहे, या कोई नदी वेझो आहे, त अहिड़े शरीर मृतक ॿार खे उन में विझणु घुरिजे तारण जे लाइ, न त मना कयो वियो। वरी मां तव्हांखे चवां त 27 महीननि जे ॿार जी मृत्यु अगरि थी वञे पहिरीं 27 महीननि खां अॻु में, त धरतीअ में पूरणु घुरिजे, अथवा इन खां वॾो हुजे त उन जो अग्नि संस्कार कबो आहे। जहिड़े नमूने मां तव्हांखे ॼाण ॾिनी त 27 महीननि जी उमिरि ताईं जेकॾहिं कंहिं बि ॿार जी मृत्यु थिए त उन ॿार खे धरतीअ में पूरणु घुरिजे। इते मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी बि ॼाण ॾियां त अक्सर जॾहिं मृत्यु जो समय असांजे कंहिं बि घर में गमीअ जो माहौल हूंदो आहे ऐं अंतिम संस्कार जे समय जेकॾहिं कांधियुनि में जेके ॿार आहिनि उनखे जेकॾहिं जणिया न पियल हुजनि त असांखे मुंझ थींदी आहे त कहिड़े नमूने इहे ॿार हुन मृतक प्राणीअ जो संस्कार कंदा। इन बाबति मां तव्हांखे ॼाण ॾियां त अहिड़े नमूने मजबूरीअ में उन्हनि ॿारनि खे कचो जणियो पाइबो आहे। कचो जणियो छा थींदो आहे, कीअं पाराइजे, उन बारे में इहा ॼाण तव्हांखे हुजे त जणियनि में पूरे जणे में 6 सूत्र थींदा आहिनि, 6 धागा थींदा आहिनि। सो इन्हनि 6 धागनि खे अधु कबो आहे, अर्थात 3 धागा करे उन कांधीअ खे जंहिंखे जणिया न पियल आहिनि उन खे गले में विझी करे पोइ सॼे पासे विझिबो आहे।
पर कंहिं ब्राह्मण जे द्वारा उहो अभिमंत्रित कयो वञे गायत्री मंत्र सां। इहो ध्यानु ॾियण जी ॻाल्हि आहे त उन खे गले में पाए करे तंहिंखां पोइ सॼो हथु विझाइबो आहे, छो त हिन खे मृतक जे संबंध में क्रिया करणी आहे त उन ॿार खे वरी सॼे हथ मां जणियो कढाए करे वरी खॿो हथु विझाइबो आहे, छो त मृत्यु जे संबंध में जेके बि कार्य थींदा आहिनि उन में जणियो खॿे हथ में, पहिरियों गले में, पोइ वरी खॿे हथ में पाइबो आहे। तंहिंखां पोइ उन मृतक जो असां संस्कार कराईंदा आहियूं।